क़ातिलू फ़ी सबीलिल्लाह वअलमू अन्नल्लाह समीउन अलीम। आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीज़ व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मथीं आयत मुबारक जे अंदरि पंहिंजी कुदरत जो इज़हार फरमायो, पंहिंजे नबी जी दुआ सां मोलनि खे ज़िंदा फरमाया। यानी हयात ऐं मौत जो ज़िक्र हिन आयत मुबारक में थियो। इंसान जे मथां कंहिं वक़्तु बि मौत वाक़िअ थी सघे थो ऐं उहो वक़्तु अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वटि मुक़ररु आहे ऐं उन में ज़र्रे बराबरि जो बि फ़र्क़ु नथो थी सघे। ऐं हिकु अहिड़ो यकीन मौत आहे जंहिंजो केरु इनकार बि नथो करे सघे। मुस्लमान हुजे या ग़ैर मुस्लिम हुजे त बि इन ॻाल्हि खे ज़रूरु मञींदो त मौत बरहक़ आहे। हेठि आयत मुबारक में इरशाद फरमाए त जेकॾहिं मौत ज़रूरी आहे त जेकॾहिं हयाती तव्हां पंहिंजे लाइ सुहिणी पसंदि था कयो त मौत बि त सुहिणो पसंदि कयो। यानी ज़िंदगी बि सुठी हुजे त मौत बि सुठो हुजे। असां सिर्फ़ु हयाती जे लाइ सोचूं ज़िंदगी आसाश में, आराम में, सुकून में गुज़रे ऐं जहिड़े रहण जे लाइ जिन शयुनि जी ज़रूरत आहे उनजो हुजणु ज़रूरी आहे। उन असबाब खे, उन मता ऐं सामान खे जमा करण जे अंदरि मसरूफ़ लॻा पिया। पर हिन हयाती जे मथां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मौत खे मुक़ररु फरमायो आहे ऐं असांखे कॾहिं बि इन खां गाफ़िल न थियणु घुरिजे। हमेशह रब जी बारगाह में दुआ घुरणु घुरिजे त मुंहिंजा मालिक सुहिणा असांजी मौत खे बि सुहिणो फरमा। हिन आयत मुबारक में फरमायो त क़ातिलू फ़ी सबीलिल्लाह, फरमायो त अल्लाह जी राह में जंग कयो, जिहाद कयो। जिहाद जॾहिं तव्हां कंदव त उन जिहाद जो नतीजा ॿ आहिनि, या त गाज़ी थींदव या त शहीद। गाज़ी थियो तव्हांखे मुबारक हुजे, अल्लाह तव्हांखे गाज़ी थी करे तव्हांखे फ़तेह नसीब करे, इहा बि तव्हांजी कामयाबी आहे। पर जेकॾहिं इन जिहाद जे दौरान तव्हांजे मथां मौत वाक़ियो थिए त पोइ मौत जे अंदरि सभ खां पसंदीदा मौत जेको भले में भलो मौत जेको आहे उहो शहादत आहे। फरमायो त क़ातिलू फ़ी सबीलिल्लाह वअलमू अन्नल्लाह समीउन अलीम। ऐं ॼाणो त बेशक अल्लाह ताला ॿुधंदड़ ऐं ॼाणींदड़ आहे। यानी ज़िंदगी जे लाइ मौत जॾहिं आहे त पोइ बहितरीनु मौत जेको आहे सो अल्लाह जी राह में शहीद थियणु, इन जहिड़ो को मौत आहे ई कोन। शहीद जेको आहे न ज़िंदा आहे, शहीद ज़िंदा आहे। ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त बल अहयाउन इंद रब्बिहिम, ज़िंदा आहिनि पंहिंजे रब वटि। ॿी आयत मुबारक में अल्लाह ताला फरमाए त उनखे तव्हां मुअल न चओ। ऐं अहिड़ी तरह सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक खां पाण फरमाइनि था पिया त अल्लाह जा नबी बि ज़िंदा आहिनि। इन्नल्लाह ताला हर्रम अलल अर्द अन ताकुलल अजसादिल अंबिया। अल्लाह ताला ज़मीन जे मथां हराम फरमायो आहे जो कंहिं नबी जी जिस्म खे मिटी खाए। पर नबीउल्लाह हयुन, ऐं अल्लाह जा नबी ज़िंदा आहिनि। पर शहीद जी हयातीअ में ऐं नबी जी हयातीअ में फ़र्क़ु आहे। शहीद जॾहिं शहीद थींदो आहे अल्लाह जी राह में, यानी उन जी ज़िंदगी जो तालुक़ु आख़िरत सां हूंदो आहे ऐं नबी जी ज़िंदगी जो तालुक़ु आख़िरत सां बि हूंदो आहे, दुनिया सां बि हूंदो आहे। हालांकि रूह आज़ाद आहिनि, मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि। त शहीद जॾहिं अल्लाह जी राह में शहीद थी वञे त उनजी घरवारी जेका आहे ॿियो निकाह करे सघे शहीद जी, पर नबीअ जी घरवारी न थी सघे। तंहिं करे अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमायो त अज़वाजुहु उम्महातुहुम, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घरवारियूं उन्हनि जूं माइरियूं आहिनि, यानी उम्मत जूं माइरियूं आहिनि। इहो इन तरफ़ ते इशारो आहे त नबी जूं घरवारियूं मोमिन जूं माइरियुनि मथां को इरादो करे त मां हिन सां निकाह कयां। नऊज़ुबिल्लाह, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मन फरमायो त कंहिं नबी जी वफ़ात खां पोइ कंहिंजी घरवारी निकाह नथी करे सघे, छो जो नबी जी ज़िंदगी जो तालुक़ु दुनिया सां बि आहे। यानी शहीद जी ऐं नबी जी हयाती में इहो फ़र्क़ु आहे। फरमाए त ॼाणो त बेशक अल्लाह ताला ॿुधंदड़ ऐं ॼाणींदड़ आहे। ऐं तव्हां पंहिंजे लाइ ज़िंदगी जेकॾहिं भली अख़्तियार कयो था त मौत बि रब करीम जी बारगाह मां घुरो त मौला सां मौत बि घुरो था। यानी जिहाद जी माना आहे अल्लाह जी राह में हलणु। पर जेकर इंसान
ज़ाहिरी सूरत में जिहाद इहो आहे जो मुजाहिद थी करे हथियार खणी मैदान जी तरफ़ ॾे हलियो कुफर सां टकर खाधाई इहा बि आहे। पर हीअ जेका तव्हां जी असांजी ज़िंदगी आहे जेकॾहिं अलाह ताला जे बंदगी जे अंदरि ऐं महबूब करीम सलाह जी इत्तिबा जे अंदरि जेकॾहिं ज़िंदगी गुज़रे थी पई त इहा बि अलाह जे राह वारी ज़िंदगी आहे, इहा बि अलाह जे वाट वारी ज़िंदगी आहे। पोइ जेकॾहिं बंदगी जे अंदरि महबूब जी फर्मा बरदारी जे अंदरि जेकॾहिं कंहिंजी वफ़ात अची वञे इहा बि अलाह जी राह जी वफ़ात आहे। मंज़िल युक़रिदुल्लाह क़र्ज़न हसना फयुदाइफ़हु लहू अदआफ़न कसीरतन वल्लाहु यक़बिदु व यबसुतु व इलैहि तुरजऊन। इरशाद फरमाईंदो उहो केरु शख़्स आहे, उहो कहिड़ो साहिब आहे जेको अलाह खे सुहिणो कर्ज़ ॾिए, अलाह खे सुहिणो कर्ज़ ॾिए। फयुदाइफ़हु लहू अदआफ़न कसीरतन, अलाह ताला जी ज़ाते बाबति जेको अलाह खे सुहिणो कर्ज़ ॾींदो अलाह ताला हुनखे ॿीणो टीणो चवणो पंजूणो कई ॿीण करे हुनखे अता फरमाए। हिन आयत मुबारक में कई सवाल पैदा थियनि था। हिकु त कर्ज़ उहो वठंदो आहे जेको मुहताज हुजे, हाजतमंद हुजे, उहो कर्ज़ वठे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला खां रवायत आहे, पाण फरमाए त जेकॾहिं कोई शख़्स हाजतमंद तव्हां वटि कर्ज़ वठणु अचे, तव्हां खां कर्ज़ घुरे ऐं उनजी शरई मसइलो हुजे, शरई तरह सां उहो हाजतमंद हुजे, तव्हां उनखे अता फरमायो ऐं उहो उनजे मथां वाजिबु आहे त उहो पंहिंजो कर्ज़ उनखे मोटाए ॾिए ऐं उहो कर्ज़ ॾींदो हुनजे मथां वाजिबु आहे जेको वरितो थिए उनखे मोटाए ॾिए। पर कर्ज़ ॾियण जे बदिले में अलाह ताला उनखे इन माल जे सदके करण जो सवाबु था फरमाए। जेको कर्ज़ ॾिए थो पियो ॼण त अलाह जी राह में हुन एतिरी ख़ैरात कयई, हालांकि उहो कर्ज़ हुनखे मोटाए ॾींदो। शर्ते खे कर्ज़ ॾियणु जाइज़ आहे ऐं सुनत बि आहे। महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में बि कई माण्हू कर्ज़ वठणु ईंदा। कर्ज़ ॾिजे पर एतमाद वारे माण्हू खे ॾिजे, भरवसे वारे माण्हू खे ॾिजे, जंहिंमें यकीन हुजे त हीउ पैसा मुंहिंजा हज़म न करे वेंदो, मूंखे मोटाए ॾींदो। पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जेकॾहिं कर्ज़ घुरे थो पियो त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हाजतमंद नऊज़ बिल्लाह अलाह ताला जी शान जे मुताबिक़ न आहे त ख़ुदा ताला इन करे हिते कर्ज़ जो लफ़्ज़ ॾिनो आहे त कर्ज़ जो मोटाइणु लाज़िम आहे, कर्ज़ जो मोटाइणु वाजिबु आहे। जेकॾहिं मुंहिंजी राह में तव्हां ॾींदो त मां रब तव्हांखे ज़रूरु मोटाए ॾींदोमांव। हाणे अॻिते फरमाए त युदाइफ़हु लहू अदआफ़न कसीरन, तव्हां जेकॾहिं 100 ॾींदो त मां 200 करे ॾींदोमांव, 300 करे ॾींदोमांव, 400 करे ॾींदोमांव, 500 करे ॾींदोमांव। इहो छो? इहो त इस्लाम जे अंदरि ॾियणु जाइज़ न आहे। 100 ॾेई करे 200 वठणु जाइज़ त इनखे चइबो आहे न, या 400 ॾेई करे 800 वठणु रब त मां ॿीणो करे ॾींदोमांव। भला इहो त इस्लाम जे अंदरि जाइज़ ई न आहे। इहो छो? इहो इन करे जाइज़ न आहे त इहो ॾियणु अलाह जो आहे, माण्हू जो ॾियणु न आहे। इहो अलाह जो शान आहे जो पंहिंजे ॿारनि खे ॿीणो ॾे, टीणो ॾे, चवणो ॾे। बाने खे केॾी मजाल आहे जो ॿिए खे ॿीणो करे ॾे, टीणो करे ॾे, चवणो करे ॾे, ईअं ॾियणु हुनजे लाइ जाइज़ न आहे। पर हू व्याज जी जेको शर्त आहे उहे जुदा आहिनि हुनजा, जिन्स शर्त आहे। व्याज जे अंदरि वरी ईअं आहे त उहो काथे थो ॾिए, हुनखां त ज़रूरत थो वठे न, त मां 1000 ॾेई करे तोखां 2000 वठंदोमांइ, हुनजी मजबूरी मां फ़ाइदो वठे थो पियो। हीअ त अलाह पंहिंजी अता थो इरशाद फरमाए न, रब थो फरमाए मां ॾींदोमांव। जेकॾहिं कोई पंहिंजे तरफ़ो ॾिए त पोइ त गुनाह कोन थींदो न। ॿियो जेको हुनजे मथां मुसलत थी करे हुनखां वठे थो पियो, अदा मां ॿोरी कनक जी ॾींदोमांइ पर फसल ते 2 ॿोरियूं वठंदोमांइ, त हाणे हू हुनखे मजबूर करे थो पियो, तॾहिं त हुनजे लाइ हराम आहे न, उहो काथे थो ॾिए। पर हू जेकॾहिं पाण ॾिए त पोइ जाइज़ आहे। त अलाह ताला जी ज़ाती बाबरकात युक़रिदुल्लाह कर्ज़न हसना, कर्ज़न हसन मां मुराद छा त अलाह जी राह में जेका शइ ॾियो सुहिणी ॾियो। जेकॾहिं तव्हां सुहिणी ॾींदव त अलाह ताला तव्हांखे सुहिणी मोटाए। हदीस पाक में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला रवायत फरमाए त क़यामत जे ॾींहुं हिकिड़ो बानो अलाह ताला जी बारगाह में हाज़िर थींदो। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाईंदो, मां तो वटि आयो हुअसि, मूंखे बुख लॻी हुई, तोखां मां मानी घुरी, तो मूंखे छो न खाराई। अलाह ताला फरमाईंदो त मां तो वटि आयो हुअसि ऐं मूंखे बुख लॻी, तो मूंखे मानी छो न खाराई। बानो अर्ज़ु कंदो, मुंहिंजा मौला तूं रब्बुल आलमीन आहे, तूं खाइण खां पाक, तूं पीअण खां पाक, तूं छा थो फरमाईं। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाए, फलाणो बानो तो वटि कोन आयो जेको बुखायल हुयो,
ऐं उनखे ज़रूरत हुई तो वटि आयो ई तोखां घुरी ऐं तो उन बुखायल खे पंहिंजे दर तां मोटाए छॾियो यादि अथई न इहो उनखे मोटायो ई आहे जेकॾहिं उनखे तूं खाराई हा न अॼु उनजो बदिलो मूं वटि लही आहे अॼु मूंखां उनजो एवज़ तूं वठी हा यानी अलाह ताला जी ज़ाती बाबरकात केॾो त पंहिंजे ॿारनि सां प्यारु करे थो पियो त हाणे हिन आयत मुबारक में युक़रिदुल्लाह क़र्ज़न हसना अलाह ताला सां का सुहिणो कर्ज़ु घुरे थो पर इहो गौर फ़िक्र करण जी ॻाल्हि आहे त घुरे थो त कंहिंजे लाइ घुरे थो इहो बि त क़ाबिल गौर आहे न त सुहिणो कर्ज़ु ॾियो यानी सदको सुहिणो ॾियो ख़ैरात सुहिणी ॾियो कंहिंजे लाइ घुरे थो पियो उहो हाजतमंद ॿारनि जे लाइ घुरे थो पियो पंहिंजे ॿारनि जी भलाई जे लाइ घुरे थो पियो त तव्हां अलाह जी राह में ख़र्चु कयो पर इहो तव्हां कर्ज़ु मूंखे था ॾियो जेको मुंहिंजे ॿारनि खे ॾियो था पिया यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे ॿारनि सां केॾी मोहबत फरमाए थो पियो त इहो जेको घुरे थो रब हाणे रब त रबुल आलमीन आहे पर इहो जेको ग़रीब खे ऐं मिसकिन जे हथ ते मिले थो पियो अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इन कर्ज़ खे पंहिंजी तरफ़ ॾे मनसूब फरमाया फरमाए त अलाह यक़बिदु व यबसुतु व इलैहि तुरजऊन अलाह ताला जी ज़ाते बाबरकात कुशादो बि फरमाईंदो आहे रिज़्क़ खे तंग बि कंदो आहे कुशादो बि फरमाईंदो आहे ऐं तरफ़ हुनजे तव्हां सभु मोटाया वञो तव्हां सभु अलाह जे हुज़ूर में हलंदव पर मथां ईअं छो जो अलाह जी राह में ॾिसो त ज़रूरु कुझु त खुटंदो न सोचींदो त सही त 100 बकरियुनि मां जेकॾहिं हिकिड़ी बकरी कढी ॾियां त मुंहिंजी बाक़ी त 99 वञी बचंदियूं खुटंदी त सही पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाए थो इन रोज़ी जे अंदरि कुशादगी करणु इन रोज़ी जे अंदरि तंगी करणु इहो कंहिंजो शान आहे इहो अलाह जी ज़ाते बाबरकात तुंहिंजो न आहे जेकॾहिं अलाह ताला तोखां 99 वठी वञी हिकिड़ी बचाए ॾे त बि रब मर्ज़ी वारो आहे पर अलाह उहो करीम आहे तुंहिंजे मथां करम फरमाए थो पियो तंहिं करे इहा रोज़ीअ जी तंगी ऐं कुशादगी जो जेको मसइलो आहे न उहो पंहिंजे माल ते मुनहसर न कर मुंहिंजी रोज़ी इन करे कुशादी आहे जो मूं वटि माल घणो आहे मूं वटि ज़मीन घणी आहे मूं वटि खज़ानो घणो आहे मूं वटि बैलेंस घणो आहे इहा सोच न कर बल्कि पंहिंजी रोज़ी जो दारो मदार रब जे तवकल जे मथां रख त मुंहिंजी रोज़ी में बरकत ईअं आहे जो मुंहिंजे रब करीम मुंहिंजे मथां करम नवाज़ी छोकी इन नेमतुनि जे अंदरि अलाह ई त कमाल रखियो आहे पर जेकॾहिं पाणीअ जे अंदरि उञ लहण जी सलाहियत न हुजे त माण्हू समुंड पी वञे त बि उञ कोन लहे ॾिसो कंहिं माण्हू खे बुख जी बीमारी हूंदी आहे उनजो पेट खाई ईअं सुजी वञे त बि उनजी बुख लहंदी न आहे पर इन सभिनी नेमतुनि जे अंदरि हिकमतूं त अलाह रखियो आहिनि न उन करीम रखियो आहिनि न जेकॾहिं थोरे गिरह जे अंदरि इंसान जे पेट खे भरे छॾे त उन अलाह जो कमाल आहे न उनजी बुख खे लाहे छॾे असुलु ॻाल्हि आहे उञ ई बुख असुलु आहे इंसान जी जेका हाजत आहे बाक़ी नेमत जे अंदरि इहो कमाल अलाह पाण रखियो आहे पर जेके उहो कमाल उन मां खजी वञे त नेमत जी का हक़ीक़त ई कोन रहंदी न कंहिं शइ जी का हक़ीक़त ई कोन रहंदी हज़रत सादी रहमत अलाह ताला गुलिस्ता में लिखियो आहे फरमाए थो पियो त हिकिड़े शख़्स वफ़ात करे वारीअ जे मथां मुसाफ़िर हो पंधु कंदे वारीअ जे मथां वफ़ात करे हाणे शायदि वीचारे खे कोन मिलियो पर मरण खां अॻु में हुन ज़मीन जे मथां पंहिंजे आङुर सां कुझु लिखी वियो ऐं भरिसां सोन हुजेसि उहो पंहिंजे ॻोथरीअ मां खोले सोन बि वारी ते रखी ऐं पोइ हुते हीअं लिखे थो पियो उन वारी जे मथां लिखी काश जेकॾहिं हिन सोन जे बदिले में जेकॾहिं मूं वटि हिकिड़ी मानी हुजे हा त मुंहिंजो मौत हीअं न थिए हिन सोन जे बदिले में जेकॾहिं मूं वटि पाणी जो टुकड़ो हुजे हा न मुंहिंजो मौत हीअं न थिए हे जेके सोन जा ज़रा आहिनि जेकॾहिं इन जॻह ते मूं वटि कणिक जूं धाणियूं हुजनि हा त मुंहिंजो मौत हीअं न थिए हा उहो अलाह जी नेमत जी बेक़दरी करण वारो ॾिसो मुंहिंजो मौत कीअं थी रहियो आहे सो अलाह जे असांजे मथां वॾा करम आहिनि अहसान आहिनि असां सोन खे हक़ीक़त सम्झूं था बैलेंस खे त इहा सभु शइ आहे पर अलाह जी नेमत जो असां वटि क़दुरु न आहे इहो नेमत जी क़ीमत चाहे पाणी जी क़ीमत चाहे हीउ जेको रिज़्क़ अलाह ताला असांखे खाराए थो उनजी क़ीमत कहिड़ी आहे काइनात जा सभु खज़ाना गॾु करनि त बि हिकिड़े पाणी जे ढुक जे बराबरि बि नथी सघंदा वाहे त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अलाह